हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, जिए के मानू के को तेज औजार हथियार लगे, को खंजर लगे, छुरो लगे तो वेचारो जख्मी थी पवंदो आहे, या कंहिंखे बंदूक लगे, गोली लगे, घाइजी पवंदो आहे। मां तव्हांखे सच ॿुधायां त अॼु मुंहिंजी दिलि बि ईअं घायल आहे ऐं उहो दुख मां तव्हां सां बयानु करणु चाहियां थो। 2-4 ॾींहं थींदा त मूंखे इंटरनेट ते हिकिड़ो ईमेल मिलियो आहे। अॻे ख़त हूंदा, हाणे ईमेल, कंप्यूटर जे ज़रिए ख़त। काफ़ी हेवी हो, उनखे डाउनलोड करण में काफ़ी टाइम लॻो। जेॾीमहिल उनखे खोलियुमि तो उनमें कुझु मूवी जूं क्लिप्स रखियल हुयूं। हिकिड़ी मूवी भरियल हुई कंहिं जलसे जो मंज़र हो, जीअं ही जमायत वॾो इज्तिमा नज़र पे आयो ऐं उते हिकिड़ो ख़बीस, हिकिड़ो बदकिरदार, बद ज़बान मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफाए राशिदीन के बारे में, सहाबा किराम के बारे में एडे वडे इज्तिमा में खुल्लन लफ्ज़न में लानत पे विधे, खुल्लन लफ्ज़न में गारियों पे विधे ऐं हेतरी ख़ल्क़ ॿुधो पे। सच ॿुधायां त मूंखे ॾाढी अज़ियत, ॾाढो इज़ाब थियो, जेको तेज खंजर लॻी पए मुंहिंजे क़ल्ब में। ॾाढी मूंखे तकलीफ़ पहुती मुंहिंजे सुहिणे हबीब जे प्यारनि यारनि जे, उहे महबूब जा प्यारा असहाबी, महबूब जा ख़लीफ़ा, जन खे अल्लाह चूंडियो, पसंद कयो पंहिंजे हबीब जी ग़ुलामी जे, पंहिंजे महबूब जी हिमायत ऐं नुसरत जे लाइ। हिकिड़ा मुहाजिर, ॿिया अंसार। मुहाजिर जेकी पंहिंजा अबाणा वतन छॾे परदेसी बणिजी मुंहिंजे दिलबर नबी जे ख़ातिर पंहिंजी हर शइ क़ुर्बान कई। वतन केॾो मिठो आहे, घर जायूं असबाब केतिरा प्यारा आहिनि, उन्हनि खे छॾण बग़ैर मोहब्बत जे केर थो पंहिंजो अबाणो वतन छॾे? बग़ैर इश्क जे केर थो पंहिंजा जानियूं क़ुर्बान करे? ऐं हुननि नुसरत कई, मदीने वारनि अंसारनि मदद कई। अहिड़ी मदद कयूं जो दुनिया जी तारीख़ में अहिड़ो को मिसाल नथो मिले, जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम मुंहिंजे दिलबर मोहम्मद हबीब जे ख़ातिर क़ुर्बानी जा वाक़ियात पेश कया। अॼु उन्हनि असहाबनि जे शान
अज उन्हनि असहाबन किरामन जे शान में खुलफाए राशिदीन जे शान में हीअं दिलेर बि हेॾा तूं या इते नवे या चुप करे वे हेतिरा दिलेर थी विया जो हेॾे भरे इज्तिमा में मंजर पाकिस्तान जो पियो लॻे कि ॿाहिरी दुनिया जो कोई ईरान जो मंजर कोन्हो बयान करण वारा ॿुधण वारा सभु पाकिस्तानी शहर कहिड़ो अल्लाह आलम उन लिखियल कोन्हो त फलाणो शहर पर उन मजलिस में वरी हिकिड़ो पीर थो अचे उनजो ऐलान बि कनि था त फलाणो पीर थो अचे पियो नालो बि उनजो खयो अथनि मूंखे यादि न आहे पर हूंदो उहो बि उन्हनि जहिड़ो ख़बीस हूंदो उनजो पीर दिलेर बि हेॾा तूं या इते नवे या चुप करे वे हेतिरा दिलेर थी विया जो हेॾे भरे इज्तिमा में मंजर पाकिस्तान जो पियो लॻे कि ॿाहिरी दुनिया जो कोई ईरान जो मंजर कोन्हो बयान करण वारा ॿुधण वारा सभु पाकिस्तानी शहर कहिड़ो अल्लाह आलम उन लिखियल कोन्हो त फलाणो शहर पर उन मजलिस में वरी हिकिड़ो पीर थो अचे उनजो ऐलान बि कनि था त फलाणो पीर थो अचे पियो नालो बि उनजो खयो अथनि मूंखे यादि न आहे पर हूंदो उहो बि उन्हनि जहिड़ो ख़बीस हूंदो उनजो पीर मुरीद जहिड़ा हूंदा ख़बीस त पीर बि अहिड़ो ख़बीस हूंदो उन्हनि जो ऐं उनजे साम्हूं मुंहिंजे महबूब जे प्यारनि यारनि खे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु कुर्बान सिद्दीक तुझे अजमत ता सदके वञा कुर्बान ओ उमर तुझे शान ता सदके वञा कुर्बान ओ ज़िन्नुरैन तुझे अजमत ता सदके वञा मौला अली तुझे अजमत ता मां पंहिंजा बच्चा ॿार कुर्बान करे छई ये सहाबियो ये मुस्तफा सोने जा सहाबियो असी पंहिंजूं जानियूं तव्हांजे मथां फिदा कयूं जो तव्हां असांजे लजपाल नबी जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं जेॾीमहिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सफ़र मां वापसि मोटिया माले गनीमत तमाम घणा मिलिया हुनैन में माले गनीमत तमाम घणा मिलिया पो तक़सीम थिया महबूबन करीमन विरहाया हर कंहिंखे उनजे हाल मुताबिक़ ॾिनो पो अंसारनि जे कुझु नौजवाननि मझां इहे लफ़्ज़ निकिता त जंग असां कईसीं माल महबूबन मके वारनि में पंहिंजे माइटनि में विरहायो के नौजवाननि मां इहे लफ़्ज़ निकिता त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सभिनी खे गॾु कयो महबूबन करीमन सहाबा किराम खे ख़ुसूसन अंसार के गॾु कयो फरमायो त ए अंसारो छा तव्हां मुंहिंजी वंड ऐं विरासत ते राज़ी न आहियो जॾहिं मके वारा मके ॾे मोटंदा त पाण सां गॾु उठ ऐं घोड़ा काहे वेंदा पर जेॾीमहिल तव्हां मदीने ॾे हलंदो त मुहम्मद मुस्तफा तव्हां सां गॾु हूंदो छा तव्हांखे मुंहिंजी विरासत नथी वणे छा मुंहिंजी तक़सीम तव्हांखे नथी वणे जेॾीमहिल हबीबनि इहे लफ़्ज़ फरमाया त अंसारनि जूं अखियूं ईअं पियूं वहनि जीअं सावण जे मींहं में ककर वसंदा आहिनि रोअन पिया चवनि पिया रज़ीना या रसूल अल्लाह रज़ीना या रसूल अल्लाह रज़ीना या रसूल अल्लाह असां राज़ी आहियूं सोना असीं राज़ी आहियूं असांखे माल न खपे दौलत न खपे उठ घोड़ा न खपनि सोन चांदी न खपे मुहम्मद मिठा तूं असां ऐं जेॾीमहिल बैअत अक़बा जो मशहूर वाक़ियो आहे बैअत अक़बा मिन्ना में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने रात जो वाइदो कयूं मदीने वारनि अंसारनि सां वाइदो कयूं कि मां रात जो ईंदुसि तव्हांखे अल्लाह जो क़ुर ॿुधाईंदुसि मके वारा सख़्त मुखालिफ हुया सख़्त अज़ियतूं ॾियनि पिया अंसारनि अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह असीं मुस्लमान थियण आया आहियूं पाण करीम उन्हनि सां वाइदो फरमायो
त अक़बा जेका घाटी आहे मिना जे पहाड़ियुनि में जुमरा अक़बा जे पासे में उते रात जे वक़्त में मां मोहम्मद करीम तव्हां वटि ईंदुसि। पोइ जॾहिं ख़ैमनि में सभु मुशरिक वञी सुता पंहिंजे ख़ैमनि में आरामी थिया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे चाचे हज़रत सैयदना अब्बास खे गॾु वठी ऐं अक़बा वारी उहा जाइ जिते इहो मुआहिदो थियो हो ख़ुदा जी ज़ात जी इज़्ज़त जो कसम जेॾी महिल मां हुते पहुतुसि न त दिलि जी कैफ़ियत मटिजी वई। ईअं पियो लॻे त ॼणु हींअर उहो मंज़र मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो। सहाबा किराम जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पहुता त हू बि इंतज़ार में वेठा हुया ऐं हबीबन करीमन फरमायो त पंहिंजे ख़ैमनि मां आहिस्ता आहिस्ता अचिजो जीअं मके जा मुशरिक तव्हांखे ॾिसनि। पोइ उन पहाड़ी जी घाटी में उहे 70 ॼणा असाबी ते गॾु थी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेॾी महिल जलवा गर थिया रात जो वॻड़ो हुयो ऐं उन वक़्त में मुंहिंजा सुहिणा हबीब जेॾी महिल उन अक़बा जी वादी में उन पहाड़ी जी घाटी में पहुता त हू चिश्ती बराह मुंहिंजे दिलबर नबी जो इंतज़ार करे रहिया हुया। आहिस्ता आहिस्ता पंहिंजे ख़ैमनि मां उथी उन घाटी में गॾु थिया। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि खे फरमायो त तव्हां मुंहिंजी बैत कंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां हाज़िर आहियूं, असीं बैत जे लाइ गॾु थिया आहियूं, असीं हाज़िर आहियूं। पाण फरमायो त पोइ मूंसां हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हुकुम फरमायो। पाण फरमायो त मूंसां इहो वाइदो कयो त जीअं तव्हां पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त कंदा आहियो तीअं तव्हां मुहम्मद जी हिफ़ाज़त कंदो। जीअं तव्हां पंहिंजे जानियुनि जी हिफ़ाज़त कंदा आहियो तीअं तव्हां मुहम्मद करीम जी हिफ़ाज़त कंदो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असांजा सिर असांजूं जानियूं असांजा बच्चा सभु तुंहिंजे मथां कुर्बान। मुंहिंजा महबूब जेकी वाइदो वठणु चाहियो त असीं हाज़िर आहियूं, असां वाइदो ॾियण जे लाइ तयार आहियूं। जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन खां वाइदो वठी चुका त अंसारनि मज़ा हिकिड़ो असाबी उथी बीठो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह असां खां तव्हां वाइदो वरितो, असांजी दिलि चवे थी त हिकिड़ो वाइदो असां सां तव्हां बि कयो। पाण फरमायो त तव्हां छा मूंखां वाइदो वठणु चाहियो था? अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जॾहिं अल्लाह तव्हांजे दीन खे ग़लबो ॾींदो, जॾहिं पूरी दुनिया में तव्हांजा ग़ुलाम फैलजी वेंदा, मके जो शहर फतह थींदो त पोइ तव्हां असांजो मदीनो छॾे मोटी त न वेंदो? पंहिंजे अबाणे वतन मके ॾे मोटी त न वेंदो? असांखे छॾे त न वेंदो? मुंहिंजा महबूब असांखे छॾे त न वेंदो? मुझे महबूबन करीमन फरमायो तो बुधो ए अंसारो मां मोहम्मद करीम अज तव्हां सां वाइदो छो कया जिथे तव्हां जो रतो हारबो ते मुंहिंजो रतो। मां तव्हां में जीअंदुसि, तव्हां में मरंदुसि, मुंहिंजी मज़ार बि तव्हां में थींदी। मां कॾहिं तव्हांखे छॾे न ईंदुसि। ऐं पोइ महबूबन करीमन उन्हनि सां उहो अहद ऐं पैमान ईअं निभाए ॾेखारियो जॾहिं मके जो शहर फतह थियो, अबाणो शहर फतह थी चुको। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा रिश्तेदार कुरैश जेकी हुया उन्हनि मां कन जो इरादो थियो त हाणे अबाणो शहर आहे, मको आहे, ख़ुदा जो घर आहे, बैत अतीक आहे, वरी हिते रही पऊं। हबीबन करीमन फरमाया त मां पंहिंजे अंसारनि सां जेको वाइदो कयो आहे उन वाइदे मुताबिक मां वरी बि पंहिंजे मदीने पाक ॾे मोटी वेंदुसि। अज़ीज़ान मोहतरम मुंहिंजे सुहिणे हबीब सां हुननि जेको वाइदो कयो उन्हनि निभाए ॾेखारियो ऐं मदीने वारे साईं जेको अहद फरमायो उहो बि निभाए ॾेखारियो।
अजो मुझा सोना हबीब मदीने वाला साईं मदीना मुनव्वरा में जलवा कर हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु हजरत सैयदना उमर फारूक उस्मान गनी जेकी कुर्बानियूं ॾिनियूं जान फिशानी कई दीन जे लाइ इस्लाम जे लाइ पाण पतोड़ियूं महबूबन करीमन जे दीन जे लाइ जेकी उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं मदीने वारे साईं उन्हनि सां निभाए ॾेखारियो हिकड़े डी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे हिकड़े पासे हजरत अबू बकर सिद्दीक हो बे पासे हजरत उमर हुयो पाण हथ में हथ मिलाए फरमायो त हा कदा नुबास यौमल क़ियामा जी अज मुझे हथ में अबू बकर ऐं उमर जो हथ आ क़यामत जे दिहाड़े में इए उथदासी अबू बकर ऐं उमर मूंसा गॾु हूंदा सुभान अव्वल आंदो नबीयते अबू बकर ईमान न्याणी नई नबी करीम के मालू कयई कुर्बान जिए रहलते कुरान ये हबीब हुयुस हंज में जे कुरान मजीद रहलते रखबो आ टे ॾींहं टे रातियूं गारे सौर जे अंदर जेडी मल बि मुझा सुना हबीब आरामी पिया थियनि त गोद मुझे सुने सिद्दीक अकबर जी हुई जिए रहल मथे कुरान तिए हबीब हुयुस हंज में चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या असहाबन जा अंदर में अथ में नीह नवा असहाबन जा अंदर में अथ में नीह नवा असहाबी कन्नुजूम बेअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम हाथी हड़ जवा चारई यार चंगा मुझो मन उन्हनि सी ओ चारई यार चंगा मुझो मन उन्हनि सी आहे असाबन सां मोहब्बत आहे हाँ अजो अचो तो बुधाया तो मुझे सोने हबीब जे अबू बकर जो शान छाए मुझे सोने सरदार जे खलीफे उमर जो शान छाए उस्मान जो शान छाए ही बकवास तो करे कुत्ते वांगुर भौंके थो हबीब जे गुलामन जे शान में गुस्ताखी तो करे ही इन जी गंदी ज़बान आ ऐं होडे बुध ज़बान नबूवत छाती फरमाए मथो जे करे पत्थर सां हणंदो जबल सां हणंदो तो पंजो मथो भॼंदो जबल के कुछ कोन थींदो अल्लाह अकबर कबीरा बुध मुझे सुने हबीब जी ज़बान नबूवत मजा हबीबन करीमन जे असहाबन जो खुसूसन अबू बकर उमर जो शान बुध त छाए चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा सोना हबीब ता फरमाइन हजरत अब्दुल्ला बिन मसऊद राविया हदीस जो किताब इब्नुन नजार पंजे जुज़ातुल हदीस के अंदर
रिवायत आने थो रावी हजरत सैयदना अब्दुल्ला बिन मसऊदा मुझे आका फरमायो अबू बकर व उमर मिन्नी का ऐनैय फी रअसी। अबू बकर ऐं उमर मुझे ला इए जिए मुझे मथे में मुझू अखियूं ने न चई जुबान अल्लाह। हाँ साईं फरमाता जिए मुझे मथे में मुझू अखियूं मुझो अबू बकर ऐं मुझो उमर मुझे ला इए अखियुनि जे मिसाल व उस्मान मिन्नी का लिसानी फी फमी। उस्मान गनी मुझे लाइए जिए मुझे बात में मुझे ज़बान आया। एक बेरो वरी चा सुभान अल्लाह। हाँ बुधो उस्मान जो शान छाहे मुझा सोना हबीब ता फरमान व अली मिन्नी कर रूही फी जसदी। अली मुझे लाइए जिए मुझे रूह मुझे जिस्म में मुझो रूह। अबू बकर मुझी साजी अखिया उमर मुझी खाबी अखिया उस्मान मुझी ज़बान अली मुझे जिस्म जो रूह। हाँ शेर चयो दमे करो अबू बकर सा इश्क दिल में तारों तार कया हर हर हे जमा उमर पिरत पचार। सदा सिक उस्मान जी मुझे सीने में थमसार। अली अखड़ ठार मुझो मन अली असा। अली अखड़ ठार मुझो मन अली असा। अबू बकर मुँह अखिया अली असा रोशन उमर मुझी दिलिया अली थम धड़कन। सुभान अल्लाह। अबू बकर मुँह अखिया अली सा रोशन उमर मुझी दिलिया अलिया धड़कन। उस्मान आहे चमन अली गुल गुलाब जो। है उस्मान आहे चमन अली गुल गुलाब जो। अबू बकर पक्का अबू बकर पक्का अली आहे ताज। मदनी वक्त मेराज उठो सौत सिद्दीक जो। जर जर नूरैन के सारे मुझो सा। ताजा नवा शेर ठाया था। जर जर नूरैन के सारे मुझो सा। अली करमुल्ला अजोत में आसरो है। अली करमुल्ला अजोत में आसरो। जो सल्लल्लाहु अलैहि या
वरी बुधो सुने अबू बकर जो शान ज़बाने नबूवत माबुद। सुनन इब्ने माजा मुस्नद अहमद बिन हम्बल बिन्नी किताबन में हदीस मौजूद आ। मुझे दिल पर मदीने वाले साईं फरमायो अबू बकरिन व उमर सय्यदा कुहूल अहलिल जन्नते मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन। अधड़ोट जेकी जन्नत में वींदा, अधड़ोट जेकी भी जन्नत में वींदा, उन्हनि सभिनी अधड़ोट बेहश्त वारनि जा सरदार अबू बकर ऐं उमर उन्हनि जा सरदार आहिनि। नबीअनि ऐं रसूलनि खां सवाइ ॿियनि सभिनी जन्नत जे अधड़ोटनि जा सरदार अबू बकर ऐं उमर आहिनि। अरे मदीने वारो साईं चवे त अबू बकर ऐं उमर जन्नत में सरदार, पो तुंहिंजे शान घटाइण था गुरु जो शान घट को जा। तू तो घट वध लफ़्ज़ ॻाल्हाई, पर मदीने वारे खां पुछ त अबू बकर जे लाइ हबीब छा छा फरमाइनि। सुनन कुबरा नसाई शरीफ, सुनन कुबरा मुस्नद अहमद बिन हम्बल बिन्नी किताबन में हजरत अब्दुर्रहमान बिन औफ का मरवी हदीस आ। मुझे आका फरमायो अबू बकरिन फिल जन्नत, अबू बकर जन्नत में आ। अरे नबी जने ॻाल्हाईंदो आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। नबी पंहिंजी ख्वाहिश नफ्स ते न ॻाल्हाईंदो आ, ज़बान नबी जी गुफ्तो मुंहिंजे रब जी ज़ात जो हूंदो आ। हबीब ने फरमायो त अबू बकर जन्नत में आ, व उमर फिल जन्नत व उस्मान फिल जन्नत व अली फिल जन्नत व तलहा फिल जन्नत व जुबैर फिल जन्नत व साद इब्न अबी वक़ास फिल जन्नत व अब्दुर्रहमान इब्न औफ फिल जन्नत। अरे नबी जने ॻाल्हाईंदो आ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। नबी पंहिंजी ख्वाहिश नफ्स ते न ॻाल्हाईंदो आ, ज़बान नबी जी गुफ्तो मुंहिंजे रब जी ज़ात जो हूंदो आ। हबीब ने फरमायो त अबू बकर जन्नत में आ, व उमर फिल जन्नत व उस्मान फिल जन्नत व अली फिल जन्नत व तलहा फिल जन्नत व जुबैर फिल जन्नत व साद इब्न अबी वक़ास फिल जन्नत व अब्दुर्रहमान इब्न औफ फिल जन्नत। हबीबन जन्नती करार ॾेई छॾिया, महबूबन जन्नती करार। हाँ तो तुझे भौंकण सां उन्हनि जे शान में फर्क पवंदो छा? हाँ सुभान अल्लाह। मुस्नद शामियीन हदीस जो किताब आहे मुस्नद शामियीन, ऐं ॿियो हदीस जो किताब आहे मुस्नद अबू यअला। ॿिन्ही हदीस जे किताबन में हजरत अब्दुल्लाह बिन अमिर रज़ियल्लाहु ताला अन्हु का मरवी हदीस आ। तो महबूबन करीमन फरमायो लक़द हममतु अन अबअस रजुलन मिन असहाबी इला मुलूकिल अर्द यदऊहुम इलल इस्लाम कमा बास ईसा इब्न मरियम अल हवारियीन।
हजरत ईसा रूहुल्लाह पंहिंजे हवारियुनि जमायत वारनि मंझां कन माण्हुनि खे बादशाहनि ॾे ख़त लिखी तबलीग जेड़ा मोकिलियो। हबीबन फरमायो मुंहिंजी दिल बि चवे थी त मां पंहिंजे सहाबनि मां कंहिंखे बादशाहनि ॾे मोकिलियां, हुकुमराननि ॾे मोकिलियां, जाबिर सरकज बादशाहनि ॾे पंहिंजो एलची पंहिंजो कासिद बनाए मोकिलियां त वञी उन्हनि खे अल्लाह जे दीन जी दावत ॾियनि। ॻाल्हि सम्झो था? हबीबन फरमायो त मां पंहिंजे सहाबनि मां कंहिंखे वक़्त जे बादशाहनि ॾे मोकिलियां त उन्हनि खे वञी दीन ॾे सघे। हबीबन पंहिंजी ख्वाहिश जो इज़हार कयो ऐं इएं कयूं बि सहाबन के मोकिलियूं वक्त जे बादशाह दे, केसर दे, किसरा दे, नजाशी दे, मुझा दोस्तों बहरीन के बादशाह दे, जेकी भी उन दौर में मुझा दोस्तों जजीरतुल अरब यामे का बाहर जेकी भी जजीरा हुया, जेकी भी शहंशाह तू बादशाह तू यूं हत्ता के तवा के पेरी मार्ज करे चुकुस त महबूबन करीमन सिंध दे भी खत लिखियो, सिंध वारन दे भी खत लिखियो। हाँ, 5 जना असाबी सिंध मोकिलिया वञो, सिंध जी सरजमीन मोहब्बत इश्क वारी सरजमीन आ। सिंधी सबा जड़ा मोहब्बत वारा आहिनि, वञो सिंधियुनि खे मुंहिंजो पैगाम मोहम्मद करीम जो पहुचा। सिंध सजन का सुरही साई, सिंध सजन का सुरही साई, कान कभी कंगाल, जागो सिंध संदा रखवाल, सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा रखवाल। ओ मुर्शिद मुँह महबूब इलाही, मुर्शिद थम महबूब इलाही, मुर्शिद मुँह महबूब इलाही, मुर्शिद आ महबूब इलाही, मातली माला माल, जागो सिंध संदा रखवाल, मातली माला माल, जागो सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा रखवाल। मोहम्मद राशिद रोज धनिया ओ भर चुंडिया ते भाल, जागो सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा। भेज फिटाई मुल्क मिठाई, भेज फिटाई मुल्क मिठाई, भेज फिटाई मुल्क मिठाई, वाह कलंदर लाल, जागो सिंध संदा रखवाल, जागो सिंध संदा रखवाल। काला बाग उठान न दीदासी, रखे 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 वडी दा काला बाग उठायो, काला अरे छो कालो बाग उठायो जने बलोचिस्तान के दो काला बाग न खपे, सिंध चवे थी काला बाग न खपे, सूबो सरहद चवे तो काला बाग न खपे, पर हिनन के अधे जन के ओचतो वडो अदो जेको आ अधे जन के ओचतो ओरट था पवन में ठायो काला बाग के भुरे फल वतन सिंधुन के था जन चुप चुप करे चूचड़ी। गाल बुझो, मर्द तो अचे तो ईदगाह में नमाज पढ़, माई ते ईद कोने, उहा जे कपड़े जो मुतालबो करे तो चवे तू केड़ी थी ईद पढ़ण वञी। अब उन्हें के खुशी आ न, हुक्म आ खुशी मल्हाइण जो, भला जे कने उन्हें के भी ईद मल्हाइणी आ तो उन्हें के भी कपड़ा वठी दियो न। पाण नवा पायो ऐं हुन मिस्कीन के वरी चो त
समझो था बाबा पंजे घर वारन के भी कपड़ा वठी दीजन वरी जे कने मुतालबा एड़ा करे जेके मञण खाई मथे हुजन त पोइ एड़ो मुतालबो मञण फर्ज कोने पंजे हाल सारू ऐं अमिड़न खे बि अर्ज़ आहे त पंहिंजे मुड़सन खां अहिड़ा मुतालबा न कयो जेके उनजे वस में न हुजनि समझो था हाल सारू पाण भी नवा कपड़ा पायो पंहिंजे बच्चन खे भी नवा कपड़ा वठी समझो था हिकड़ी वेचारी कावड़जी वई उने वरी छा चयो उहो बि लिखियो अथम ओ कर कर माना कर कर मस्ती मुंजी हस्ती तो का सस्ती ओ सुडकी को न छॾींदी साए घरड़ो को न छॾींदी साए घरड़ो को न छॾींदी साए घरड़ो को न छॾींदी साए ओ कावड़ कड़का भंभट भड़का बाउल बड़का झोतूं झड़का दम दम धड़का दी तो फड़का ओ छजड़ा को न छंडींदी साए दरड़ो को न छडींदी साए घरड़ो को न छडींदी साए दरड़ो को न छडींदी साए ओ सोठा सव सव ससु सहाए डेरियाणी थी डील डराए रोई छड्या मुंह पलव पुसाए ओ रोई छड्या मुंह पलव पुसाए तब दिलड़ी को न पलींदी साए घरड़ो को न छडींदी साए अबा कन्न न हुजन तो ने के छा चेबो बोड़ो छा चेबो बड़ा जे अखियूं न हुजन तो ने के छा चेबो अंधो साईं फरमाइनि था मुंहिंजो जेको दीन आहे न इस्लाम जेको मूं दीन तव्हांखे सेखारियो आहे उन दीन जूं अखियूं ऐं कन अबू बकर जी उमिरि हा ॻाल्हि सम्झो पोइ जंहिं वटि अखियूं न हुजनि त पोइ उहो छा चइबो अंधो हाणे जन खे अबू बकर सां मोहब्बत न आहे माना अखियूं अथनि कोन ऐं जन खे उमिरि सां मोहब्बत न आहे माना कन अथनि कोन पोइ अंधा पाहिनि बोड़ा पाहिनि बेहया बाग हर चुपाई कोन हया न हुजे अखियूं हया हूंदो अखियुनि में हुजूर अलैहि सलाम जी हदीस मूंखे यादि अची वई साईं फरमाइनि था जॾहिं कंहिं काशे घुरो न उनखे मुंहं साम्हूं अचे पोइ घुरोसि छो त हया अखियुनि में हूंदो आहे साम्हूं घुरंदो त इनकार कोन करो जे हया समझो था साईं फरमाइनि था त जंहिं जीअं जिस्म में अखियूं आहिनि तीअं मुंहिंजे दीन जे अंदरि अबू बकर जी उमिरि आहे हाणे जन के अबू बकर सां उमिरि सां प्यार नाहे उन्हनि जे दीन खे न को अख न को कन पोइ इहे जेकॾहिं बकवास कनि गंदगी कनि त पोइ उन्हनि ते मयार बि कोन्हे जो आहिनि ई अंधा कोन सम्झो हा पर जन खे अख आहे अबू बकर सां मोहब्बत माना अख आहे अख आहे सुन्नी तो अख आहे ओ सुन्नी तो के कन भी आहिनि बुद्धि भी तो ॾिसी भी तो तुंहिंजो दीन साबित सलामत आहे हाँ सुभान अल्लाह ओ सिक सीने में रख प्योरन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में ओ महबूब जे सभिनी यारन जी सिक सीने में रख सिक सीने
हुयो साईं सां गॾु गार अंदर आशिक सुणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि गॾु जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारन जी सिक सीने में रखो प्यारन जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबू बकर जे शान जो हिकिड़ो शेर ॿुधायां अरबी ऐं अबू बकर कोहर खिड़िया खार सानियत नई में इज़हुमा फिल गार जी मुझे दिल पर के दिस्तार अज बि मंझ मज़ार कठे आ करीम सां ओ अज बि मंझ मज़ार कठे आ करीम सां गैरतमंद सुन्नी थी गैरतमंद मैं तो मारम जो रोचे हां गैरतमंद सुन्नी थी जेको गुस्ताखा बेअदबा भज परे हणी से भालो भण जाके हाल समझो था परे हटने जे मुंह के विच ताई न दिस गैरतमंद सुन्नी हां ओ मुंजा प्री प्यारा असा के टिनी सा भी मोहब्बत त मौला अली सा भी हुब्बतम हसनैन जी तन में तारों तार जन्नत जे जवानन जा सैयद से सरदार हसन ही ठार मुझो मन हुसैन सा हसन ही ठार मुझो मन हुसैन सा इश्क में जाचो अली अली ओ साईं कंदो सब भली भली साईं फरमाता साईं फरमाता अना मदीनतुल हिकमते व अलीयुल बाबुहा मां मोहम्मद करीम हिकमत जो घर आया हिकमत जो दार आया अना दारुल हिकमते घर में छा न हूंदो आहे घर में पोइकड़ो तो घर तव्हां पंहिंजे घर जो तसवर कयो पर अल्लाह जे कुरान हिन सॼी दुनिया के दार सॼो सॼी दुनिया के रब जो दार दुनिया दारुल आखिर साईं फरमाइनि था अना दार मां मोहम्मद करीम दार आहियां रुगे नंढड़ो घर न हेडो वसी घर उनमें जेकी कुछ आहे जेकी कुछ हिकमतूं आहिनि से सब मोहम्मद करीम हां आई साईं फरमाइनि था मां दार आहियां हिकमत जो अली उन जो दर बस इते हिकड़ी हिन फकीर बि ख्वाहिश पंहिंजी ज़ाहिर कई आहे ॿुधायां हिकड़ी दिल जी ख्वाहिश इल्म हिल्म आई हिकमत जो अरबिया है घर अली उन जो दर शल दर जो मां दरबान थिया अली उन जो दर शल दर जो मां दरबान थिया सल्लल्लाहु अलैहि
बुध तो के बुधाया त अबू बकर उम्र जो शान छाए मुस्नद अबू याला तबरानी कबीर तबरानी औसत टिनी हदीस जे किताबन में ही हदीस मौजूद आ हदीस जो रावी हजरत सैयदना अम्मार बिन यासिर सब जो रदी अल्लाह तआला हजरत अम्मार तो रिवायत करे त मदीने वाले साईं फरमायो त अज मूं वट जिब्रील आयो जिब्रील के चयो में त ओ जिब्रील बुधाए त आसमानन ते मुझे अबू बकर ऐं मुझे उम्र जो शान केतरो बयान थे हे त जमीन जूं ॻाल्हियूं आहिनि न पर हे आसमान तो जिब्रील ही आयो जिब्रील बुधाए त सही त आसमानन में मुझे अबू बकर मुझे उम्र जो शान छाहे हजरत जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह हजरत नूह अलैहिस्सलाम जी उम्र हुई 950 साल जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह जेकॾहिं मूंखे हजरत नूह जेतिरी उम्र 950 साल मिली वञे ऐं यको 950 साल अबू बकर उम्र जी अबू तुझे उम्र सोने जी तारीफ कंदो रहा उम्र जी वाखाण कंदो रहा उम्र जी सिफत सना 950 सालन ताईं कंदो रहा तब उम्र जी वाखाण खुटंदी कोन ये रहा न ठारी हां कसम से सच्ची बुधाई हाजी सके तो बुद्धि हुई हाँ सच बुधा दी हदीस अगे बुधी आई हाँ टे हदीस जे किताबन जो हवालो तो करे तुम टिन हदीस जे किताबन हाँ तबरानी कबीर तबरानी औसत मुस्नद अबू याला टिनी हदीस जे किताबन में हदीस मौजूद है हजरत अम्मार बिन यासिर रावी साईं फरमाइन था जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह 950 साल जेकॾहिं मां जिब्रील पंहिंजी ज़बान सां सही जिब्रील अमीन अमीन समा आसमानन जो अमीन गाल समझो था आसमानन जो अमीन अमीन माना अमानतदार जेको ख़यानत न करे गाल करे सच्ची वो अमीन जिब्रील तो चवे त 950 साल जे न मुंहिंजी जमार थी वञे या रसूल अल्लाह तुझे उम्र जी तारीफ कंदो रहा त खुटंदी कोन त सरकार फरमाए त पो भला मुंहिंजे अबू बकर जी जे 950 सालन ताईं उम्र जी तारीफ न तो खुटाए सगी त अबू बकर अर्ज कई या रसूल अल्लाह उमर फारूक जो सारी जिंदगी जो इबादतूं सब फजाइल उमर जा हिकड़े पलड़े में आई अबू बकर की हिकड़ी नेकी कार सौर वारी हुयो साईं सां गॾगार अंदर उहो आशिक़ सुहिणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर अॼु ताईं बि गॾु जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में महबूब जचैनी जंहिंजो जग में आहे मशहूर अदुल जंहिंते मालिक जो यो ख़ास फज़ुल वो मीर उमर आदिल अकमल वो मीर लधी सार जहीं बेसारन जी सिक
सीने में जेको इल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पे करो बिन नूरन वारो रहबर हो बचे के ट्री हसी पारन जी सीने में अल्लाह जो शेर वाहे हैं दर हाय हाय अल्लाह जो शेर जह कोट किरायो खैबर खातून जन्नत जो वारिसवर खातून जन्नत जो मनी पैयत जेठ ने यारन जी सीने हाँ हिकड़ो अज नारो हण केड़ो अज जो लिख दिल ते त मरंदे बाकी ते न मिटजे लिखंदा मथे मथे हथ करो नारो लिख एड़ो दिल ते जो मरंदे ते न मिटजे केड़ो मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया मुझो सुन्नत सां बस प्यार है मां सुन्नी आया मुझो इश्क आहे सुन अरबी सा बस मुझो बेड़ो पार आए बस मुझो मां सुन्नी आया मां सुन्नी आया मां सुन्नी आया याद भी आंदो ना चौ सल्लल्लाहु अलैहि तबरानी हदीसा असावी सगोरो रिवायत छो करे पियो मदीने वाले ताजदार फरमायो लौकान बदी नबियन लकान उमर जे मुखा बद में को नबी थे हाँ त उमर हुजे गल समझो था हाँ सुभान अल्लाह अन्या बुध मुझा सोना हबीब फरमाइन हजरत अनस राविया नजार रिवायत आंदिया मुझे सोने सरदार फरमायो था अबू बकर वजीरी यकूम मकामी अबू बकर मुझो वजीर हुआ हाँ साईं फरमाइंदा अबू बकर मुझो वजीर यकूम मकामी मुझो कायम मकाम मुझो जानशीन हाँ साईं फरमाइंदा मुझो जानशीन मुझो कायम मकाम अबू बकर मुझो वजीर सुभान अल्लाह को गिलानी साहब वजीर के ठाए तो पैर न खुपंदो जमीन ते हे असारो भंग पीण वारो खणी इहो ही के वजीर करे असारो साईं इहो ही खणी न के वजीर करे कीदा भायो चवंदो सी मां वजीर आया सिंध जो हाँ अरे हिन वजीर आला दी हुकूमत सूबे सिंध में
वजीर आजम जी हुकूमत पाकिस्तान में, पर मदीने वारे साईं दी बादशाहत हिते भी हुते भी। यंतिकु अला लिसानी, उमर मुझी ज़बान ते गाल्हाइंदो आ, ज़बान मुझी हुंदी आ, गुफ्तो उमर जो हुंदो आ। सुभान अल्लाह। व उस्मान व अना मिन उस्मान व उस्मान मिन्नी, मां मोहम्मद करीम उस्मान मझू आया, उस्मान मूमा आहे। सुभान अल्लाह। कअन्नी बिक या अबा बकर तशफ़अ लि उम्मती, ए अबू बकर, ओ अबू बकर, तू मुझी नजर में इए जो तू मुझी उम्मत जी शफात कंदे। इंशाअल्लाह जने क़यामत जो ॾियारो थींदो त अबू बकर हिनन सुन्नी जमायत जी शफात। फकीर बराबर गंदला आहियूं, गुनहगार आहियूं, अमल साले चङा आहियूं, घणियूं कोन पुगियूं आहिनि, पर अबू बकर सां मोहब्बत ज़रूर आहे, उमर सां मोहब्बत ज़रूर आहे, उस्मान गनी सां मोहब्बत ज़रूर आहे, मौला अली सां मोहब्बत ज़रूर आहे। ऐं साईं फरमाइनि था अल मरा मा मन अहब, माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत हूंदी। पोइ इंशाअल्लाह ताला ही जमायत उथंदी त शेखैन करीमैन सां, चैन यारन सां, अशरतुल मुबशरीन सां। हाँ पर मोहब्बत सच्ची रख, मोहब्बत सच्ची रख। ऐं इहो पैगाम ॿियनि ताईं बि पहुचा, इहो पैगाम ॿियनि ताईं बि पहुचा। पंहिंजे बच्चनि खे बि सेखार, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे बि सेखार। अक़ीदो पंहिंजो मज़बूत कर, अक़ीदो पंहिंजो मज़बूत कर। ईअं बसि पहाड़ पंहिंजी जाइ तो चुरी वञे, पर तूं पंहिंजी जाइ तो न चुर। ॻाल्हि सम्झो था? चओ सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। मुस्नद फिरदौस हदीस जो किताब आ, रिवायत करण वारो हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु। अज बुद्ध हदीस मुझे महबूब जे गुलामन जो शान छा। हां हजरत अबू हुरैरा साईं रिवायत तो करे त मदीने वारे ताजदार फरमायो, आवाज़ पड़ते दी तो रोशनी थी, तू तू मुख्तार तू वे ही न तो रहा भला वे हो ना दा गाल समझो था। मुझे सोने हबीब फरमायो त अबू बकर ऐं उमर आसमान वारन में सभिनी खां भला आहिनि। तू जमीन ते भाए न तो पवीं, हाँ तू जमीन में तू ने के घट वथो गालाई। मदीने वाला तो फरमाता त जमीन वारन में तो मुझा वजीर है न, पर आसमान वारन में मुझो अबू बकर उमर भला। हाँ व खैर मन बकिया इला यौमिल क़ियामत, ऐं क़यामत ताईं जेका मुझी उम्मत ईंदी सभिनी में अबू बकर ऐं उमर भला आहिनि। मुस्तफा सोने जे ज़बान के पुठी ने तो पुछो छाजो ईमान बचंदो। महबूब जे कौल के पुठी नहीं तो पो छाजो तू मोमिन चइबे। जे मोमिन सच्चो आई ता चैनी यारन सां मोहब्बत रख,
असासी मोमिनेड़ा भंग जो कुंडो पींदो हाँ हाणे हेरे साईं लाड़ जे लाल जो थियो उर्स मुबारक समझो था कुल मवाला जे इकट्ठा थिया घरड़ घोट अलीअ जी ओट वरी छा चए वो समन सरकार का चरस जी ट्रक दिया बेन जो तो तोले मजो छटांग मजो पेट भरजे हे से ट्रक खपे सजी वेरे तालिबान दे मोकल जे गाल समझो था ठाहिण में खपाइण में ओडे मोकल जे अरे वलियन जा उर्स हीअं थींदा आहिनि कि हे तो मल्हाए वलियन जा उर्स हीअं थींदा आहिनि कि हे मिस कुरान पढ़जे नबी जी नात पढ़जे मुस्तफा जी हदीस पढ़जे त रहमत पई बस भंग जा कूंडा चरस जा दुगाड़ा दूहा पे निकरंदा ईअं जो बस ईअं मुंह नजर न ईंदो दूहे कोयले जी मिल गाल समझो था ना बच्चो बाबा पंहिंजे अक़ीदे खे बचायो असां अरगुड़ तनक़ीद नथा कयूं बस तव्हांखे अर्ज़ थो कयां त पंहिंजा अक़ीदा बचायो हाणे अहिड़ा बदमज़हब एतिरा त दिलेर थी विया आहिनि जो अहिड़े इज्तिमा करे उन में ईअं गुस्ताखाना लफ़्ज़ था ॻाल्हाइनि पिया वो मुसलमान महबूब सां मोहब्बत आहे त महबूब जे यारनि सां भी मोहब्बत रखणी पवंदी चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सरकार फरमाइन था त उमर जन्नतियुन जो चराग हुआ हदीस इमाम अबू नुएम आंदिया ऐं रावी हजरत अब्दुल्ला बिन उमर अबू नुएम जी हदीस आ सरवर आलम फरमायो त उमर जन्नत वारन जी रोशनी आ मजलिस ठहे जी रोशनी सां रोशनी न हुजे न तव्हां मूंखे ॾिसो न मां तव्हांखे ॾिसां मदीने वारा साईं था फरमाइनि त मुंहिंजो उमर जन्नत वारनि जी रोशनी हाँ रोशनी के केर पसंद न कंदो आ तव्हांखे ख़बर आ रोशनी साईं तो फरमाइनि था चिराग आ चिराग के चिराग सिराज जी माना चिराग थींदी आहे सिराज सिज के भी सरबो कुरान में ये बिनी माना उनमें आयो आहे माना सिज या चमकदार रोशनी वारो साईं फरमाइनि था तो उमर चिराग जन्नत उमर सिज पो सिज उभरंदो आहे उनखे ॾिठो त समझो था सल्लल्लाहु अलैहि या हाणे ॿुधो ॾाढी कम जहिड़ी ॻाल्हि आई आहे हदीस आहे तबरानी कबीर में ऐं रिवायत करण वारो हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास मदीने वारे साईं जो सौट हजरत अब्दुल्ला बिन अब्बास चए तो मूं पंहिंजे भाउ फज़ल बिन अब्बास माना इन हदीस जा रावी केड़ी हदीस साईं फरमाइनि था त उमर मिन्नी व अना मिन उमर उमर मुमा आमा उमर मंझाया वल हक बादी मा उमर है सुकान
हक उमर सां गॾु हूंदो, जिते बि उमर हूंदो हक उमर सां गॾु हूंदो। उमर मक्के में हुजे हक उमर सां गॾु, उमर मदीने में हुजे हक उमर सां गॾु। उमर यरूशलेम वञे मस्जिद अक्सा आजाद करे हक उमर सां गॾु। मालूम थियो त उमर जी खिलाफत बरहक आहे, तॾहिं त मुझे सुणे अली बि उमर जी बैयत कई, तॾहिं त मौला अली उमर जे पोयूं नमाज़ूं पढ़ियूं। ध्यान हिते दई, ध्यान हिते दई, मुझी ॻाल्हि सम्झई? हाँ या त साम्हूं न वेंदो कर मुझे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। बुध हाणे हे त हदीसूं ॿुधई, हाणे अचु त इन हदीसुनि जे मथां ठपो क़ुरान जो हणूं। तौबा सूरत आयत नंबर 100। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। वरी चो न सुभान अल्लाह। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु वअअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हारु खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौजुल अज़ीम। वाह कुरान, वाह वाह सहाबा तहांजो शान, वाह कुरान तुंहिंजो बयान। वसाबिकूनल अव्वलून, ओ जेकी अग में पहिरीं पहिरीं अगराई करे जेके सभिनी खां अग में मुस्लमान थिया। अस्साबिकून अल अव्वलून, सब खां अव्वल ख़बर थी कंहिं ईमान आंदो? ख़बर अथई? ख़बर अथई त कंहिं अव्वल आंदो ईमान? हाँ सुभान अल्लाह। मर्दन में जवानन में सोने सिद्दीक अकबर, नंढी जमार वारन में मौला अली, गुलामन में बिलाल हबशी, औरतुन में सैयदा तय्यबा ज़किया खदीजतुल कुबरा उम्मुल मोमिनीन। मुझे मुस्तफा सोने जी लज हसनैन करीमैन जी नानी सलामुल्लाह अलैहा। अम्मा साइण अग में ईमान आंदो। यो अस्साबिकून अल अव्वलून अगराई करण वारा, सब खां अव्वल ईमान आयण वारा, यो सिलसिलो जीअं शुरू थियो त इन सिलसिले में हजरत उमर सोनो 40 नंबर ते। काए नंबर ते? अज ताईं बि जेॾी महिल मदीने शरीफ में वञबो न, हजरत उमर ते सलाम कबो, चइबो अस्सलामु अलैक या मन कम्मलल्लाहु बिकल अर्बईन। तो ते सलाम हुजे ओ उमर, तो ते सलाम हुजे जो तुझे जरिए 40 मुसलमान मुकम्मल थिया। जने उमर मुसलमान थियो, यो 40 नंबर ते मुसलमान हुयो। 39 अग में हुया, 40 नंबर ते मुसलमान। ओ ये जेके अकबा में जन्म अंसारन वरी ईमान आंदो, जमरा अकबा में। हाँ अल्लाह जो कुरान तो फरमाए त मिनल मुहाजिरीन
वल अंसार मुहाजिरन में जा ऐं अंसारन में ओ जन अग में ईमान आंदो इहे गाली ते दंग न थी वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान पो एहसान वारे अमल जे ज़रिए जन इन्हनि जी ताबेदारी कई कंहिंजी इन इहे जेकी अगराई करण वारा मुहाजिरन अंसारन में जा जेकी सब का अव्वल ईमान आणे चुका वरी पो आया पर उन्हनि छा कयो जो एहसान जे अमल में उन्हनि जी पैरोकारी कयूं जे हो मुहसिनीन मजा हुया तीअं पोयों अचण वारा बि इहे मुहसिन थिया हाणे इहो थियो इन्हनि जो बयान अॻियां पोयां मुहाजिर अंसार वरी जेके उन्हनि जी ताबेदारी करण वारा इन्हनि सभिनी खे ॻणे हाणे अल्लाह ऐलान थो करे रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु इन्हनि सभिनी का अल्लाह राज़ी थी वियो अरे हे कुरान आहे रब जो जॾहिं रब उन्हनि ते राज़ी थी वियो त पोइ तूं बकवास छो थो करी जॾहिं अल्लाह उन्हनि ते राज़ी आहे कुरान सचो आहे रुगे इहे न पर अगते कुरान तो फरमाए वरदू अन्हो इहे भी अल्लाह जो राजी थी विया रब इन्हन को राजी ये रब का राजी हां अल्लाह जो रजा मंदो रब जने राजी थियो हाने छा थींदो वा अअदलहुम जन्नात अल्लाह इन्हनि जे लाइ बाग ठाहे छॾिया आहिनि कहिड़ा बाग तजरी तहल अनहारो जन बागनि जे हेठां नहरूं वहनि थियूं पियूं ख़ालिदीन फ़ीहा अबदा इन्हनि बागनि में ये हमेशा हमेशा रहंदा अब फैसलो तो कुरान ॾेई छॾियो न अल्लाह इन्हनि तां राज़ी थी वियो ये अल्लाह को राज़ी थी विया ऐं इन्हनि जे लाइ जन्नत जा बाग रब ठाहे छॾिया ऐं अल्लाह जो ऐलान आहे त ॾींहुं ॾियारो न हमेशा हमेशा जन्नत जे बागनि में रहंदा ॻाल्हि सम्झो पो अगते रब फरमाए तो ज़ालिकल फौजुल अज़ीम या वॾे खां वॾी कामयाबी आहे कुरान फैसलो ॾेई छॾियो त अबू बकर कामयाब उमर कामयाब उस्मान कामयाब हाँ मौला अली कामयाब हसनैन करीमैन कामयाब है अशरतुल मुबश्शिरीन कामयाब है बदर वारा कामयाब है उहद वारा कामयाब है खैबर वारा खंदक वारा कामयाब है सुलह हुदैबिया वारा कामयाब है फतह मक्का वारे ॾींहुं जेके मुसलमान थिया कामयाब आहिनि छो त उहे बि एहसान सां उन्हनि जा ताबेदार पोयां अॻियनि जा ताबेदार थी चुका आहिनि इन जे करे रब फरमाए त मां रब इन्हनि सभिनी ॾां राज़ी अल्लाह उन्हनि खां राज़ी उहे अल्लाह खां राज़ी बाक़ी तुंहिंजे चवण सां छा थींदो तू मख वांगुरु मुंहुं मथो पिटींदो अब ॻाल्हि समझ में आई हाँ बस हाणे इन अक़ीदे खे चंबड़ी वञो सहाबा किराम सां मोहब्बत रखणी ही आयत जुमला सहाबा किराम जी फज़ीलत के बयान थी करे तो सब सहाबी जन्नती सब सहाबी अल्लाह उन्हनि ते राज़ी आहे सब सहाबी हिदायत जा सितारा आहिनि ऐं पोइ जेको उन्हनि जो गुस्ताख आहे उन जी सज़ा ॿुध साईं फरमाईंदा मन सब असहाबी जे माण्हू मुंहिंजे कंहिं बि असहाबी खे गार ॾिनी नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हायो कंहिं बि मुंहिंजे सहाबी जे लाइ मदीने वारे साईं फरमाए त सतनि आसमाननि जा मलाइक इन ते लानत विझनि था नबी रसूल मुकरब फरिश्ता इन्हनि सभिनी जी इन माण्हू ते लानत आहे
जेको मुझे सहाबन की घट वध ॻाल्हाए। ॻाल्हि समझो। पोइ हाणे जन ते फिटकार ऐं लानत वसे तोखे ज़ेब ॾिए थो जो उन सां यारी रखी, तोखे ॻाल्हि ठहे थी जो तूं उन्हनि सां यारी रखी, हाँ, या उन्हनि जी मजलिस में उन्हनि जी कचहरी में वञी, या उन्हनि जूं ॻाल्हियूं वञी ॿुधी, इहा ॻाल्हि ठहे थी तोखे, पोइ अॼु त कर वाइदो त इंशा अल्लाह असां साहबन जा गुलाम आहियूं, साहबन का सिर फिदा है। हाँ, हकीकी असां आशिक साहबासी आहियूं। हिकिड़ा त उहो बि आहिनि सिपाही साहबा खून खराबा, उहे बि सॾाईंदा आहिनि, सम्झो था। माण्हू मारींदा वतन, रोडनि ते रत 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 करे छॾनि। असां उन खून खराबे वारनि में जो न आहियूं, असां अमुन वारा आहियूं, असां मोहब्बत ऐं प्यार वारा आहियूं। असां पंहिंजे महबूब जे गुलामनि जा सच्चा आशिक आहियूं ऐं इन गुलामी में जीअंदासीं, इन गुलामी में इंशाअल्लाह मरंदासीं। हाँ, ऐं जेको फिदवियत ऐं फिदायत जो सबक सहाबा सेखारियो, उन सबक ते हलंदासीं। सहाबा किराम नालो आ सोहबत जो। सहाबा जी माना सोहबत करण वारा, सहाबा माना सोहबत करण वारा। हाणे उन्हनि जूं खूबियूं त हज़ारे हुयूं। ये आयत तो ॿुधी त उहे उन ते अल्लाह राज़ी आहे, रादी आहिनि, मर्दी आहिनि, उहे असाबिकून आहिनि, अल अव्वलून आहिनि, मुहाजिरीन आहिनि, अंसार आहिनि, फुरसान बिन नहार आहिनि, रोहबान बिन लैल आहिनि, मुजाहिद आहिनि, गाज़ी आहिनि, शहीद आहिनि। हज़ारे खूबियूं आहिनि साहब, हज़ारे खूबियूं। पर असां छा सॾींदा आहियूं? छा सॾींदा आहियूं? असहाबी। छा सॾींदा आहियूं? हुजूर जा मुजाहिद। इहो बि ठहे थो नालो, हुजूर जा शहीद ठहे थो नालो, छो त हुया, ये खूबियूं उन्हनि में हुयूं। पर असीं इहो लक़ब न ॾींदा आहियूं। छा सॾींदा आहियूं? असहाबी। मालूम थियो त सोहबत जो लक़ब सभिनी लक़बनि खां मथे आहे। सोहबत, ॻाल्हि सम्झो। सोहबत जन खे मदीने वारे साईं जी सोहबत नसीब थी। लख गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल गॾु कजनि, पर असहाबी जो मट नथा पहुची सघनि। छो त हू सोहबत मदीने वारे सां करण वारो असहाबी। ॻाल्हि सम्झो। महबूब सां सोहबत कई। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुंहिंजी दिलि में ॾाढो कलक ऐं इज़्तिराब हूंदो हुयो, दिलि में खुटको हूंदो हो, ॾुख हूंदो हो त मुंहिंजा मौला मूंखे पैदा बि कई, काश जे हुजूर जे दौर में पैदा करी। हाँ, इश्क वारो ॾींहुं चवंदो न। हाँ, हर कंहिं आशिक जे दिलि जी ख्वाहिश हूंदी आहे। मूं बि हिकिड़ा मोहब्बत जा टुटा फुटा लफ़्ज़ चया आहिनि। हुजां जे उन्हीअ वेले मिठा मन ठारम तो सां, हुजां जे उन्हीअ वेले मिठा मन ठारम तो सां, हुजां जे उन्हीअ वेले बदर में जे हुजां गॾु कयां साहुबा सदके, कयां साहुबा सदके। बदर में जे हुजां गॾु कयां साहुबा सदके, कयां साहुबा
सदके ओ करे सिरसाव कुर्बानी छड्या दिलदार मां तो हो जहां जे उनिया वेले मिठा तुझे गुजरते रहा वे ही हर वेले रहा वे ही हर वेले तुझे दरवाजे पे बैठो जा तुझे राह गुजरते बैठो जा तुझे कदमन की खाक मुबारक मन मुझे जिस्म से पवे पुछी के किथा यो परदेसी मुल्ला जवानो कर मुल्ला फिदा सिर सातो हो जहां जे उन्हीं वेले मिठा मने ठार तो सा हो जाजे उन्हीं गाल नसीब जिया सब गाल नसीब जिया जंखे पंजे दर्द सदे जंखे पंजे दर्द सदे मर्जी हबीब जिया जंखे पंजे दर्द सदे मर्जी हबीब जिया
हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी फरमायो त मुझे दिल ते यो कलक कई इस्तराब हुंदो त मौला पैदा भी कई हुई पर एक काश जे हबीब जे दौर में पैदा करिया त हिनन अखड़ियुन सां लजपाल नबी दा दीदार कया हबीब सागर जी जिहाद कया जंगू कया दिलबर नबी सा गड्डू जा देश में परदेश में एक पल पंज पुनल का परे निथ्या ओ दिल दिल थी घुरे मुझी दिल वो दिल दिल थी घुरे मुझी दिल वो मरमू बयची मुसमिल वो दिल दिल थी घुरे फिरी थी व्यागी घुरेरा तुझे जोश जलाया जेरा ओ फिरी थी व्यागी घुरेरा तुझे जोश जलाया जेरा लहु कमजोर दी कलवो मरमू बयची मुसमिल वो दिल दिल थी घुरे दिल दिल थी घुरे मुझे दिल वो दिल दिल थी घुरे मुझे दिल वो मरमू बयची मुसमिल वो दिल दिल थी घुरे सुख सब्र करार बियात में अच्छे दिल में बेचैयात में ओ सुख सब्र करार बियात में अच्छे दिल में बेचैयात में ओ लो कमजोर दी कलमो कमजोर लो कमजोर दी कलमो मरमू बयची मुसमिल वो मुझे पुनल के चेजो मुझी करे पोए वारी मुझे पुनल के चेजो प्यादल आया पथ में दीवारी से चारी मुझे पुनल के चेजो के चुन जो दिसा सडो जियो जियो जो जदो के चुन जो दिसा सडो पंथ परे पार वदो मंजिल आया मारी मुझे पुनल के चेजो कोझी किनी बेसमरी आया आयानी अभरी कोझी किनी बेसमरी कोझी किनी बेसमरी आया आयानी अभरी कोझी किनी बेसमरी ओ सजन दिसी क्या सबरी मोटी मिले मुआरी मुझे पुनल के चेजो मुझी गल हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी फरमाया तो दिल में या तड़प हुई तो मौला
पैदा कई ए काश जे दिल पर मोहम्मद करीम जे दौर में पैदा करिया शर्फ सहाबियत मिले हां दिल पर नबी दा सुबह सांझी दीदार कया इने में मुझी दिल बेकरार रहंदी हुई पोजने हजरत ख्वाजा बाकी बिल्ला मुर्शिद कामिल मिलो मुर्शिद शामिल ख्वाजा बाकी बिल्ला दी सोबत मिली तब मुर्शिद दी महफिल में निर्मल बैठ से तब पर्दा हटी गया मदीने वाले जो दीदार वो दौर नसीब थी वो ज़ियारत वो ज़ियारत वो चलो जमाल पर्दा हटी गया हिजाब खजी गया दूर थी वो हबीब का मुखड़े जा चलवा सामो ज़ाहिर थी गया ये जो नेड़ खड़ा दिल पर जा दीदार कोई साविया चो धरिया मुखड़ा विखाचा ढोले मुखड़ा विखाचा मदनी अखीरा दिया जरिया मुखड़ा अज़ीज़ाने गिरामी अजनबी नहीं दान खातम नबीयीन ला नबी अबदी अजनबी नहीं दा अज शर्फ सहाबियत के मिलनो नहीं पर जे करे वो फैज़ नबूवत बोली तो अल्लाह वारन की सोबत में मिलदो मुर्शिद कामिल की सोबत में वे हादी रबर की सोबत में वे मदीने वाले साईं जो फैज़ नसीब की हबीब अली ज़ियारत सा मुशर्रफ करे थी दे जने कामिल मुर्शिद की सोबत में वे ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी ही दरदे वज तू मरड़ी ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी ना छोड़ पुनल दा दरड़ी ही दरदे तू वज मरड़ी ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी या दिल जाने पीर कामिल को या दिल जाने पीर कामिल को या दिल जाने यार कामिल को पीछे ना कर खौफ तरड़ी ही दरदे तू वंज मरड़ी ना छोड़ मिठल दा दरड़ी वजो सोबत में वे हो सालिह की संगत में वे हो वकूनु मअ सादिकीन अल्लाह दे कुरान पे अमल कयो वक्तबे सबील मनाना बैनई उन मानू दे वात जी ताबेदारी कर जेको रब दे राह ते भई रुजू थियो आ उन सोबत में वे हो उन महफिल में वे हो जिते विसरो रब याद अची वने जिते मदीने वाले साईं जो जलवा जमाल नसीब थे उन सोबत में वे हो जिते अकायद जो तहफ़्फ़ुज़ थे जिते ईमान जो तहफ़्फ़ुज़ थे अरे दोस्तों आज हर पासे ने निगाह फेरायो बेदीनी बेहयाई बदमज़हबी दी बाह भड़की वई आ अगर बचा चाहो ता अल्लाह वारन की सोबत में वेहो अल्लाह वारन की सोबत का सवाब सालिह की संगत का सवाब कामिल मुर्शिद का सवाब
कदे भी बचा न थी सकंदो हिन वीर जे अंदर हिन तुगयानी जे अंदर कई लुढ़ंदा पिया वजन हिन सीर में लुढ़ंदा पिया वजन हिन तूफान में कई वग का विछड़ा ऊदे में भटकी रहा है ओदा जेकॾहिं मंजिल ऐं मुराद ते आसानी सां पार पहुचण चाहीं तो त कामिल मुर्शिद जी सोबत ज़रूरी अल्लाह